अस्सलाम वालेकुम। अॼोको एहतजाज इहो साबित करे थो त जेका सिंध जे ज़मीन ते सरज़मीन ते कब्ज़ा थियनि पिया, जेको ज़रदारी माफ़िया भुॻड़नि जी मुठ ते न पर वोचरनि ते सिंध विकिणी चुको आहे, जेको मलक रियाज़ जो जेको मेन किरदारु ज़रदारी आहे उन जे ख़िलाफ़ु सिंध साबित करे चुकी आहे त उन जी हाणे का बि सिंध में वैल्यू कोन्हे का। ऐं जेका सिंध जे इंच इंच जी गैरतमंद सिंधी हिफ़ाज़त कंदा, उन करे ही हिते गॾु थिया आहिनि। ऐं हीअ जेका सिंधी आबादकारी तव्हां ॾिसो त हैदराबाद खां वठी हेसि ताईं असांखे 6 जॻह ते पुलिस पिकेटूं मिलियूं आहिनि, जेको मुकमल तौर ते रोड बंदि करे वेठा आहिनि। उन पुलिस पिकेटनि खे टोड़े करे ही हेतिरी आवाम हिते पहुती आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं रुकावटूं न हुजनि हा त हिन खां ॿीणी आवाम हिते हुजे हा, त जेकॾहिं हिन खां ॿीणी आवाम छा, पर हीअ जेका आवाम गॾु थी आहे उहा बि साबित करे चुकी आहे सिंध जो हिकिड़ो इंच बि धारियनि खे न ॾींदासीं। जेका तरक़ीअ जे नाले ते हीअ सिंध खपाए ॿियनि धारियनि माण्हुनि खे हिते आबाद करणु चाहिनि था, उहो असीं हरगिज़ न करणु ॾींदासीं। महिरबानी।